नाज़िम नसीराबाद का खबर शामिल कंदा नसीराबाद शहर जे झूलेलाल राइस मिल ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर शदाद कोर्ट ऐं सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट छापो हणी बरसाती ॿोॾि जे मुतासिरनि लाइ आयल 1000 खां वधीक टेंट बरामद करे 2 ॼणनि खे पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। इन हवाले सां अहिड़े छापे जा तफ़सील हासिल कयूं था सज्जाद अब्बासी खां। जी सज्जाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, झूलेलाल राइस मिल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर शदाद कोर्ट ज़ाहिद हुसैन मेतलो ऐं सिविल जज नसीराबाद इमरान गाडी अदालती छापो हयो जिथे हिकु ट्रियालो बीठल हुयो ऐं मिल जे गोदाम में टेंट पियल हुया जंहिंजो तादाद 1000 टेंट खां वधीक हुयो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर शदाद कोर्ट ज़ाहिद हुसैन मेतलो जे हुकूम ते मिल मालकान सुदाम चंद ऐं काउंसलर हाजी वज़ीर अली फुलपुटो खे पुलिस तहवील में ॾेई मथन FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हथ आयल टेंट सील करे अदालत पंहिंजे तहवील में वठी वधीक इंक्वायरी करण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾी महिरबानी सज्जाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.